उडेरोलाल विलेज पुलिस जी मुबैना तौर नौजवान ते तशद्दुद नौजवान टंगन खां माज़ूर बणिजी वियो। वारसन जो एहतजाज इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे उडेरोलाल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरिया। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, उल्लूलाल विलेज पुलिस जो नौजवान ते मुबीना तशद्दुद वारसनि जो पुलिस खिलाफ़ एहतजाज कंदे जुनेद राजपूत ऐं ॿियनि चयो त कुझु ॾींहं अॻु उल्लूलाल विलेज पुलिस जे खानगी एहलकार असांजे नौजवान सलीम राजपूत खे घरां खंभे खणी थाणे ते बेरहमानू तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं करे उहो हलण फिरण खां लाचार आहे। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, पुलिस असांखे मेडिकल सर्टिफिकेट बि नथी ॾिए जो असां सलीम जो सरकारी अस्पताल मां इलाज करायूं। उन्हनि वधीक चयो त असां अहिड़ियूं शिकायतूं SSP मटियारी DIG हैदराबाद के कयूं आहिनि, जंहिं बैदि SHO उल्लूलाल विलेज मच्छर जी असांखे पंहिंजी खानगी एहलकारनि ज़रिए कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। एहतजाज कंदड़नि IG सिंध खां मुतालबो कयो आहे त उल्लूलाल विलेज पुलिस जे ज़्यादतियुनि जो नोटिस वठी असांजे नौजवान खे सरकारी इलाज लाइ मेडिकल लेटर जारी करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी महिरबानी मुमताज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।